पीटीआई जो लॉन्ग मार्च अॼु शाहदरा खां मंज़िल तरफ़ रवानो थींदो। लाहौर जे लिबर्टी चौक खां शुरू थियल पीटीआई जो लॉन्ग मार्च राति देर सां दाता दरबार ते ख़त्म थियो हो। इमरान ख़ान जो चवणु आहे त आउं नथो चाहियां त मुल्क ऐं फ़ौज दुश्मन फ़ाइदो वठनि। चाहियां थो त मुंहिंजे बयान सां इदारे खे नुक़सान न पहुचे। जेके चोरनि जे टोले जा सहूलियतकार आहिनि माण्हू उन्हनि जे ख़िलाफ़ थी रहिया आहिनि। आउं जवाब ॾियण सां गॾु घणो कुझु ॻाल्हाए सघां थो, पर मुल्क खे नुक़सान पहुचाइण नथो घुरां। आउं इदारनि ऐं मुल्क ख़ातिर ख़ामोश आहियां। असांजा फ़ैसिला वॉशिंगटन ऐं लंडन में न पर पाकिस्तान में थियनि। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जो चवणु आहे त इक़्तिदार जी महरूमीअ सबबि इमरान ख़ान वतन दुश्मनी ते लही आयो आहे। इमरान ख़ान जी ॿोली पाकिस्तान दुश्मनी आहे। जारी कयल पंहिंजे हिक बयान में ख्वाजा आसिफ चयो त इमरान जे वर्कर्स जी तरबियत जो बुनियाद नफ़रत ऐं विरहाइण ते आहे। इमरान ख़ान हाणे इक़्तिदार जी हवस उते वञी पहुतो आहे जिते वतन जी मोहबत का बि हैसियत नथी रखे। लॉन्ग मार्च में शिरकत कंदड़नि को बि होटल या गेस्ट हाउस जो कमरो न ॾिनो वञे। इस्लामाबाद पुलिस होटल्स ऐं गेस्ट हाउसिस जी इंतज़ामिया लाइ हुकुमनामो जारी करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त रोज़ानी जी बुनियाद ते तलाशी थींदी। जंहिं होटल या गेस्ट हाउस में लॉन्ग मार्च में शिरकत कंदड़नि खे कमरो ॾिनो वियो त उन ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। कराची जी मच्छर कॉलोनी में हुजूम हथां बेदर्दी सां मारियल मोबाइल कंपनी जे ॿिनि मुलाज़िमनि जो क़त्ल केस दाख़िल। मक़तूल इसाक़ जे चाचे जी फ़रियाद ते डॉक्स थाणे ते दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो। केस में 15 सुञातल ऐं 250 अणसुञातल जवाबदार नामज़द। पुलिस हिक ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो। गुज़िरियल ॾींहुं मोबाइल टावर जा सिग्नल चेक करण लाइ वियल ॿिनि मुलाज़िमनि ठठो वासी अहमद जावेद ऐं नौशरो फिरोज़ वासी साग पवर खे अग़वाकार सम्झी बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। ऐं हैदराबाद में पोरियत 20 सालनि खां वण ते ठहियल झुॻीअ में तरसियल कंबरवासी हुबदार अली चांडियो जो चवणु आहे त मज़दूरी में 1000 रुपया ॾिहाड़ी मिलंदी आहे। उन मां रुॻो पेट ई पाले सघां थो। ॻाठे टोड़ मसवाड़ भरण खां लाचार आहियां। 20 साल अॻु वण ते झूपड़ी ठाही हुई, अञा ताईं उन में रहां थो। माण्हू ऐं ऑफिसर्स रुॻो तफ़री लाइ घर ॾिसण ईंदा आहिनि, केर बि रिहाइश ॾियण लाइ तयारु न आहे। सियारे में रातियूं गुज़ारणु तमामु ॾुखियो हूंदो आहे। हुकूमत खे अपील आहे त मूंखे घर ॾियारायो वञे त जीअं ॿचनि सां गॾु रही सघां।